बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। अॼु जो महीनो आहे दुल्हज, त इनखे अचो सिखूं था इंशाअल्लाह ताला हज। हज जा क़िस्म कहिड़ा थींदा आहिनि, हज जा रुकन छा आहिनि, या दुआऊं कहिड़ियूं थियनि थी पयूं इंशाअल्लाह ताला। अच्छा, असां शुरू था कयूं सभ खां पहिरीं। हज पूरी दुनिया में सभिनी ते फ़र्ज़ु न आहे न। कंहिं ते फ़र्ज़ु आहे? मुस्लमाननि ते। मुस्लमान कंहिंखे चवंदा आहिनि? जेको इस्लाम आणे उहो मुस्लमान थियो। इस्लाम छा आहे? इस्लाम जी माना थींदी, तव्हां अंग्रेज़ी में ॾिसंदव न, कंप्लीट सबमिशन। सबमिशन चइबो आहे, माना सिंधी में ईअं खणी माना चइजे आण मञी वञणु। आण मञणु अल्लाह जेको पंहिंजी सभु आण मञीसे त तूं ई हिकु आहे, बसि ॻाल्हि ख़तमु, असां कुझु न आहियूं, असां तुंहिंजा ॿ न आहियूं। इहा आहे आण मञणु अल्लाह जे अॻियां, इहो आहे इस्लाम। उहा आण कीअं मञिजे थी पई? उन जो आहे इहो त इस्लाम जा 5 चवंदा आहिनि त खंभा आहिनि, पिलर्स ऑफ इस्लाम चइबो न। माना इस्लाम हिकिड़ी बिल्डिंग आहे। तव्हां थोरो ईअं तसवर कयो, इस्लाम हिकिड़ो घर आहे। घर आहे जंहिंजे मथां छत आहे, या ख़ेमो, जीअं ख़ेमो छा थींदो आहे त उन में जॾहिं तव्हां कैंप वग़ैरह ते वेंदा न, त हीअ त असांजा जेके घर ठहनि था न पिया, इन में तव्हां ॾिसंदव त माना 4 भितियूं थियूं, मथां पूरी जी पूरी छत अची वेंदी आहे अॼुकल्ह कंक्रीट वग़ैरह जे करे। पर पुराणे ज़माननि में जेके ख़ेमा वारा रखंदा हुआ, उन में छा हूंदो हुयो त 4 पासनि खां खंभा थींदा हुआ, या बिल्डिंगियूं बि जेके ठहंदियूं, पोइ विच ते बि हिकिड़ो खंभो हूंदो जंहिं ते सॼो बुनियाद बीठल हूंदो, माना छत जो, उहा होल्ड करे बीठी हूंदी। इस्लाम जा बि 5 खंभा आहिनि, 5 पिलर्स। ही आहिनि 5 पिलर, साम्हूं तव्हांखे नज़र अचनि था पिया। इन जो पहिरीं पिलर जेको आहे न, शहाद। कहिड़ी? अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इहा शहादत चई त इस्लाम में अची वियो माण्हू, उन घर में दाख़िल थी वियो। उन घर में दाख़िल थींदो त उन घर जा कानून, उन में इहो आहे अल्लाह जेको आहे, अल्लाह हिकु आहे। हाणे उनजी आण मञणी आहे, माना उहो जेको चवंदो उहो करिणो आहे, उहो जंहिं शइ खां मना कंदो उहा नाहे करणी। इहो आहे घर में रहण जो कानून। ऐं इन में जेकॾहिं असां कयूं था न न न न असांखे 2 कानून हे पसंदि आहिनि, ही पसंदि न आहे, इहो पोइ माना तव्हां इस्लाम न आहे, इहा सबमिशन न आहे, इहा आण न मञीसे, इहो ज़िद आहे। ऐं ज़िद केरु आहे? ज़िद शैतान आहे। ठीकु आहे, इहा थी शहादत। उन खां पोइ तव्हां हिन बिल्डिंग में ॾिसो 4 ॿिया कहिड़ा खंभा आहिनि। पहिरियों आहे निमाज़, ॿियो रोज़ो, टियों ज़कात, ऐं माना ही माना पहिरियों जंहिं शहादत थी न, त ही ॿियो निमाज़, टियों रोज़ो, चौथी ज़कात, 5 पिलर आहे हज। असां छा 5 पिलर जी ॻाल्हि कंदासीं। ठीकु आहे, हाणे हिन पिलरनि खे ॾिसूं त मतिलबु छा आहे। मक़सद जी ॻाल्हि ॾिसो, केॾो रब्त आहे, ख़ुदा कमाल आहे न। हर हिकु शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे। ॿुधा असां सभु आहिनि, ठीकु आहे, पर कमाल न आहे कनेक्शन कीअं आहे। ॾिसो, शहाद इहा छा आहे? इहो बुनियाद आहे। शहादत न आहे त काई बि ॻाल्हि न आहे, घर ई कोन्हे को, माना तव्हां घर में वेही कोन। शहादत थी वई, घर में अची वियो। हाणे घर में अचण खां पोइ छा आहे? निमाज़। इहा निमाज़ छा आहे? रोज़ पढ़णी आहे। माना तव्हांखे रोज़ सबमिशन करणी आहे उन ख़ुदा जे आॾो जंहिंजो तव्हांजे घर में थियो आहे त बाबा इस्लाम असांखे क़बूल आहे, असां मुकमिल आण था मञूं अल्लाह जे अॻियां। त पोइ अल्लाह पाक चए थो त इनखे वरजायो, बार बार रोज़ कयो। रोज़ इंसान न ख़ता थी त निमाज़ रखी चई अल्लाह पाक। पोइ आयो, हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां जॾहिं इन घर में आयो, मां इस्लाम क़बूल कयो, जॾहिं मां इन घर में आयुसि इस्लाम में, इन ख़ेमे में, इन घर में, त इन में छड़ो मां त न आहियां। 2 माण्हू ॿिया आहिनि, हज़ारे माण्हू ॿिया आहिनि, हाणे करोड़े माण्हू ॿिया आहिनि न। उन्हनि सां बि मुंहिंजो हिकिड़ो तालुक़ु आहे न, घर में जॾहिं रहूं था पिया। पोइ छा आहे? उन्हनि जो बि ख़्यालु करिणो आहे। अल्लाह पाक चयो 1 महीनो साल जो रोज़ो रखो। रोज़ो रखण में अल्लाह पाक 2 ॻाल्हियूं रखियूं। तव्हांखे बि नफ़्स ते क़ाबू थींदो
ऐं तव्हां जेको पोइ जेके तव्हां सां गॾु ॿिया माण्हू आहिनि न, उन्हनि जो बि तव्हांखे अहसासु थींदो त उहे कहिड़ी शयूं गुज़रनि था। छा कंहिंखे तव्हांजी ज़रूरत आहे या तव्हांखे कंहिं ॿिए जी ज़रूरत आहे। इहो रोज़ो असांखे सेखारे थो सॼे महीने में। ट्रेनिंग त ॾिसो न कहिड़ियूं शयूं रखियल आहिनि। उन खां पोइ आई ज़कात। इहो जेको पिलर आहे इहो थंभो छा थो करे, इहो साल में हिकु भेरो आहे। इहो बि आहे ख़ल्क़ सां वास्तो। इहो साल में हिकु भेरो ज़कात सभिनी ते फ़र्ज़ु न आहे। जेको निसाब वारो हुजे, जेको ॾेई सघे, जंहिंजी ताक़त हुजे, अलाह पाक उन ते फ़र्ज़ु कयो आहे। उन ते फ़र्ज़ु छो कयो आहे आख़िर भला? उहो काॾे कंदो ज़कात? वो उन में जेको हुन सां गॾु जेके दाख़िल थियल आहिनि इस्लाम में, उन्हनि जो बि ॾिसणो आहे न, ख़्यालु करिणो आहे त कंहिंखे ज़रूरत त कोन्हे। पहिरीं मुंहिंजो माउ पीउ, पोइ मुंहिंजा अज़ीज़ क़रीब, पोइ मुंहिंजो यतीम कोई वेठो आहे कंहिंजी ज़रूरत आहे, या को पाड़े वारो आहे, या को मुसाफ़िर आहे, या कोई जेल में आहे, या कंहिंखे कारोबार जी ज़रूरत आहे, या कंहिंखे दवा जी ज़रूरत आहे, या कंहिंखे कहिड़ी ज़रूरत आहे। इहा आहे ज़कात जेका तव्हांखे अगेन तव्हांजे नफ़्स खे क़ाबू कंदी। त पैसे जी लालच न आहे करणी, पैसे जी अहमियत कोन्हे। अल्लाह वटि अमल जी अहमियत आहे ऐं माण्हुनि जो ख़्यालु रखण जी अहमियत आहे। ॿई शयूं रोज़ो ऐं ज़कात, इहे ॿई पिलर जेके आहिनि न, इहे थंभा असांखे इहा तालीम था ॾियनि। पोइ आयो हज। हज कॾहिं कॾहिं ज़िंदगी में हिकु भेरो। सभिनी ते फ़र्ज़ु आहे न, जेको ताक़त रखे उहो अॻिते ॾिसूं था पिया। माना वरी हाणे ॾिसो, हिकिड़ी शइ रोज़ आहे, हिकिड़ी शइ हिकिड़ो महीनो आहे, ऐं हिकिड़ो आहे साल में, ऐं ॿियो हिकिड़ो ज़िंदगी में हिकु भेरो। कमाल जो रब्त न आहे। हलूं था पिया अॼु हिन ते 5 थंभे ते, जेको ज़िंदगी में हिकु भेरो करिणो आहे। ठीकु आहे। हाणे इहो छा आहे, कंहिं ते फ़र्ज़ु आहे? जेके बदनी ऐं माली ताक़त हुजे, माना बालिग़ माण्हू हुजे ऐं ताक़त हुजे। जेकॾहिं माण्हू को ख़ुदा न ख़ास्ता हुनखे एॾी ताक़त कोन्हे घुमण जी वञण जी, ठीकु आहे न, ऐं त पोइ उन ते फ़र्ज़ु न आहे। अच्छा, जंहिं ते कंहिं माण्हू जो कर्ज़ु हुजे, माण्हू जी ॻाल्हि आहे, कंहिं माण्हू जो कर्ज़ु हुजे त पहिरीं उहो कर्ज़ु लाहिणु खपे। छो जो अलाह पाक छा थो चए? अलाह पाक चए थो पियो त जंहिंखे ताक़त आहे उहो वञे, जेको सफ़र जी। अच्छा, हज जी फ़र्ज़ियत जेका आई न, उहा आई सन 10 हिजरी में। जिन ते हज फ़र्ज़ु थियो उहो सही 10 हिजरी में इंशाअल्लाह। हाणे अलाह पाक छा थो फरमाए? सूरह अल बक़रा जी कहिड़ी आयत आहे? 196। वातिमुल हज वल उमरत लिल्लाह। ही सॼी पूरी आयत अञा न आहे इहा, पर हिन जो हिकु टुकड़ो था खणूं। ऐं अदा कयो, पूरो चइजे या पूरो कयो, हज ऐं उमरो अलाह जे रास्ते लाइ। अलाह जे रास्ते ते लिखियल कोन्हे। ब्रैकेट में जेका शइ हूंदी आहे उहा माना हुनखे वज़ाहत लाइ हूंदी आहे। ऐं अदा कयो या पूरो कयो, हज ऐं उमरो अलाह लाइ, माना फ़क़ति अलाह लाइ। छो असां सबमिशन कंहिंजी कई आहे? अलाह जी कई आहे। हाणे कंहिंजे लाइ था मञूं? पंहिंजे पाण खे ख़तमु करे कंहिंखे था मञूं? सभु क़ादिर मुतलिक रब पाक, रब रहीम। हाणे ॿी आयत में हिते आहे सूरह ही जेका आल इमरान आहे, इन में ही 97 नंबर आयत आहे जेका आहे, हिन में हज जी फ़र्ज़ियत ॿुधायल आहे। त ऐं हीउ जेको ही टुकड़ो आहे, वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत, ऐं अलाह लाइ खाना काइबा जो हज उन्हनि माण्हुनि ते लाज़िम आहे जंहिंखे ॾहास वटि वञण जी सघ आहे। ॾहास वटि माना या उन वटि वञण जी सघ आहे। ऐं जंहिं इनकार कयो अलाह खे पोइ परवाह कोन्हे, छो त अलाह जाननि खां बेपरवाह आहे। इनकार थो करे त भले करे, उनजो पंहिंजो नुक़सानु आहे। पर अलाह पाक चए थो त उन्हनि ते लाज़िम आहे जिन वटि सघ आहे। हाणे असां वटि माण्हुनि जा कर्ज़ वरितियूं, पोइ वरी उमरा कंदा वरिता। कर्ज़ घुरण वारो चए थो मूंखे बि ज़रूरत आहे, वापसि कर बाबा मुंहिंजा पैसा, उहो ॿुधबो ई कोन। ठीकु आहे। पता हाणे बहरहाल मां मतिलबु चवण जो इहा त इहो मुआशिरे जूं ख़राबियूं आहिनि। अलाह साईं रहम करे, अलाह साईं इन्हनि खां पनाह में रखे। मुआशिरे जूं ख़राबियूं आहिनि। अच्छा, उन खां पोइ अलाह पाक छा थो फरमाए हिते? इहा हिते त पोइ वरी हिन में आयत कहिड़ी आहे? सूरह अल हज में बि अचे थो पियो। ठीकु आहे न। इहा सूरह अल हज जे नाले हज में बि पूरी सूरत नाज़िल थियल आहे। सूरह 22 नंबर, सूरह हज जो नंबर कहिड़ो आहे? 22। ऐं यादि कर जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम सां चवंदा आहियूं, जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम लाइ बैतुल्लाह जो हंधु मुक़ररु कयोसीं ऐं सम्झायोसीं त मूंसां कंहिंखे शरीक न कर, ऐं मुंहिंजे घर खे तवाफ़ कंदड़नि ऐं बीहंदड़नि ऐं रुकू कंदड़नि ऐं सिजदे कंदड़नि लाइ पाक। बीहंदड़नि माना क़याम, रुकू ऐं सिजदो।
ठीक है हाणे इहो तवाफ़ लाइ हलूं उते पोइ इहो जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक फरमायो क़ुर पाक में अचे थो सूरह अल हज जे 27 नंबर आयत में ठीकु आहे हीअ 27 नंबर ही आयत आहे इहो आहे कमाल ही मां लफ़्ज़ जेको ॻाढ़े में लिखियो आहे न अॼु मां थोरो हिनखे थोरो ईअं ॻाल्हायां त क़ुर पाक जे लफ़्ज़नि जो कमाल आहे मां ॿ दफ़ा टे ही ॿुधी हीअ आयत अज़िन फिन्नास ऐं माण्हुनि में हज जो पढ़ो ॾे अज़िन अज़िन थींदो आहे अज़ान जितां आई आहे न अज़ान उहो अज़ान जो ई माना साॻे तरीक़े जो लफ़्ज़ आहे अज़ान माना ऐलान करणु मुंहिंजो जेको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां इहो फ़र्ज़ु आहे छा जो असांखे त 10 में थियो न फ़र्ज़ु हिजरी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे उन खां पहिरीं छा कीअं फ़र्ज़ु छा इब्राहिम अलैहिस्सलाम ज़माने में अल्लाह पाक लफ़्ज़ कहिड़ो इस्तेमालु कयो आहे जेकॾहिं अल्लाह पाक क़ुर पाक में ईअं चया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ऐं माण्हुनि खे माना ते फ़र्ज़ु करे ऐं माण्हुनि में हज जो पढ़ो ॾे माना इहो ईअं न हुयो त तूं हाणे ठाहे माण्हुनि ते फ़र्ज़ु आहे त ईंदा अची हुनजो हज कंदा पर अल्लाह पाक चए छा थो हिते ऐं माण्हुनि में हज जो पढ़ो ॾे त तोॾां प्यादा ऐं ॾुबरनि उठनि ते चढ़ी ईंदा जो ॾोरे वाटनि खां ईंदा परे परे खां ईंदा छड़ो तूं ऐलान कर जॾहिं कप्ता शरीफ़ ठही वियो न पोइ अल्लाह पाक चए ऐलान कर त माण्हू अचनि तवाफ़ लाइ हज लाइ अचनि हुन अल्लाह पाक लफ़्ज़ ॾिनो पढ़ो ऐलान कर ऐलान में कंहिं ते लाज़िम कोन थी वेंदो आहे कमाल न आहे माना क़ुर में का ग़लती कान्हे का अच्छा हज जा 3 क़िस्म थींदा आहिनि जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे या अलाए न आहे हिकिड़ो थींदो आहे हज तमत्तु ॿियो हूंदो आहे हज क़िरान ऐं टियों थींदो आहे हज इफ़राद हज इफ़राद छा थींदो आहे उन में उमिरो बि न थींदो आहे क़ुर्बानी बि कान थींदी आहे छड़ो हज थींदो आहे माना हज वारा ॾींहंनि में इहो ठीकु आहे न उमिरो बि न थींदो क़ुर्बानी बि न थींदी हज ते बि वेंदो पर क़ुर्बानी बि न कंदो पर हिकिड़ो थींदो आहे हज क़िरान कोई हज क़िरान हिन में हज ऐं उमिरो गॾु कबो आहे हिकिड़ो दफ़ो अहराम पाइबो उमिरो कबो हज कबो ऐं वरी ख़तमु थींदो उहो पर हिकिड़ो थींदो आहे हज तमत्तु उहो जेको शुरू में लिखियो पियो आहे इन में छा थींदो आहे इन में उमिरो बि थींदो आहे हज बि थींदो आहे पर अहराम 2 दफ़ा पाइबो आहे माना उमिरि जो अहराम अलॻि पाइबो आहे वरी उहे माना अहराम करे माना उमिरो करे वरी माण्हू पंहिंजा कपिड़ा वपड़ा पाए भले पोइ 2-3 ॾींहं रहे हुते करे जे माण्हू सवेर वेंदा आहिनि न वरी जॾहिं हज जा ॾींहं ईंदा आहिनि 8 ज़िलज खां 12 ज़िलज ताईं त पोइ उन में वरी अहराम पाइबो आहे हज जे लाइ ऐं पोइ वञी हज पूरो कबो आहे इहो असांजा जेके हाजी जेके वेंदा आहिनि न हींअर हज जे लाइ उहे इन में वेंदा आहिनि हज तमत्तु लाइ वेंदा आहिनि हज तमत्तु माना इन में छा थींदो आहे वरी अॻे पहिरियों उमिरे जी नियत करे अहराम पाइबो आहे ऐं उमिरे बाद वरी आराम ठाहे छॾिबो आहे आम कपिड़ा पंहिंजा पोइ माण्हू हुते रहंदा आहिनि कंदा आहिनि वरी तवाफ़ बि करे सघनि था आम कपिड़नि सां बि तवाफ़ थी सघंदो आहे छड़ो तवाफ़ उन में न थींदो आहे अहराम में ठीकु आहे न अच्छा उन खां पोइ उन बाद जेके वरी हज जा ॾींहं मुक़ररु उन्हनि में हज जी नियत करे अहराम ॿुधी हज मुकमिल कबो आहे न हाणे माना हीउ जेको इहो जेको मां चवां पियो त जेके माना उमिरो करे सघे थो पियो अहराम खां बग़ैर पंहिंजे कपिड़नि में उहो उमिरो तॾहिं करे सघे थो जॾहिं ही अहराम वारो माण्हू पूरो करे छॾियो पोइ सवाब लाइ बाक़ी ॿिया थो पियो करे पर ही पहिरियों लाज़मी आहे अहराम वारो माण्हू हलूं था अॻिते जॾहिं माण्हू सफ़र कंदो आहे न ही सफ़र जूं शयूं आहिनि इहे खणण जूं हूंदियूं आहिनि माण्हू खे खणणु खपनि कॾहिं बि ज़हन में हुजे त भई हीअ जेके नज़र जो चश्मो आहे न हुनखे हिकिड़ो पंहिंजो पाए हिकिड़ो खीसे में रखणु खपे काथे टुटी वञे त माण्हू का शइ पढ़ी न सघे छटी हुजणु खपे मार्कर हुजणु खपनि ऐं चोपल हीअं पाइबो आहे इहो ही ऐं औरतुनि जो आहे हाणे ही जेको आहे बूट आहे न खणी वञिबो आहे खणी रस्ते जे लाइ पर हिन बूट ऐं हिननि चपलनि में छो फ़र्क़ु आहे ही मर्दनि जा आहिनि ऐं ही औरतुनि जो आहे अहिड़े नमूने सां ठीकु आहे सैंडल बराबरि न आहिनि पाण नरम बि हुजे जीअं माण्हू थकावट न थिए ठीकु आहे ऐं ही इन जे करे छो जो जेका हीअ हॾी जेका पेर जी भेॾी हूंदी आहे न इनखे ढकणो न आहे इन करे ही खुलियल चोपल पाइबा आहे खुलियल चोपल हुजे या सैंडल हुजे ठीकु आहे हाणे हज तमत जी ॻाल्हि कयूं था त पहिरियों उमिरो आहे पोइ हज आहे ठीकु आहे उमिरे खे था सिखूं उमिरे में छा आहे 2 फ़र्ज़ आहिनि अहराम बि पाइबो ऐं तवाफ़ बि कबो इहो लाज़मी आहे इन खां सवाइ उमिरो न थींदो
माण्हू ईअं न को उमिरे करण लाइ माण्हू वञे त पंहिंजनि कपिड़नि वञी करे सघे थो पियो, न, एहराम पाइबो, पोइ वरी तवाफ़ कबो कबतुल्ला शरीफ़ जो। पर हिन में ॿ ॻाल्हियूं ॿियूं आहिनि, वाजिब कहिड़ा आहिनि हिन में, सही करणु जेको सफ़ाई मरवा जो आहे, उन खां पोइ वरी मथे जा वार या त सफ़ा लाहिणा आहिनि या न त थोरा कटाइजनि। ठीकु आहे, इहे 4 शयूं करणियूं आहिनि त उमिरो थींदो। हाणे अॼु असां थोरो ॾिसंदासीं उमिरे खे, पोइ ॿिए में कंदासीं वरी हज। छो जो जेको हज तमतो आहे उन में उमिरो बि आहे ऐं हज बि आहे न। अॼु थोरो उमिरे खे सम्झूं था पिया इनशा ताला। अचो एहराम ॾिसूं त छा आहे। एहराम जॾहिं पाइबो आहे न त उन लाइ नियत बि कबी आहे ऐं तलबियत पढ़बी आहे। एहराम किथां पाइबो आहे, उहो हरम पाक में वञी कोन पाइबो आहे। एहराम पाइण जूं जायूं आहिनि, ॾिसिजे थो पियो त एहराम खां बग़ैर तव्हांखे हिन में हरम पाक में दाख़िल थियणो न आहे। पर तव्हां पंहिंजे होटल में एहराम नथा पाए सघो मके वञी करे, न। हरम पाक में दाख़िल थियण लाइ माना उते तव्हांजी माना मके पाक में दाख़िल थियण लाइ हरम पाक में मके जे भरिसां ई माना उते कुझु 5 किलोमीटर ते को 3 किलोमीटर ते को केतिरो को किथे उहे जायूं आहिनि जितां एहराम पाइबो आहे। मस्जिद आयशा आहे, जीअं जेको माण्हू रहियल हूंदो आहे न मके पाक में, उहो मस्जिद आयशा वेंदो, उतां पाए ईंदो। उन खां पोइ जेको जहाज़ ते वेंदा आहिनि त उहे तक़रीबन कलाक पहिरियों जिदे में लहण जे भरिसां हूंदा आहिनि न, त उते इहो ऐलान थींदो आहे त हाणे असां एहराम जी हीअ जाइ आहे, जो एहराम पियल न आहे त उहो पाए छॾे। ऐं एहराम पाइण सां ई गॾु उनजी तवाफ़ जी नियत करे छॾे। अच्छा, के माण्हू जॾहिं जहाज़ में एहराम पाए थो निकिरंदा आहिनि, पर छा हूंदो आहे त नियत न कंदा आहिनि। नियत तॾहिं कंदा आहिनि जॾहिं ऐलान थींदो आहे त मां हाणे उमिरि जी नियत कयां थो। एहराम त पाईंदा आहिनि, पर एहराम छाजे लाइ आहे? उमिरि जे लाइ आहे। उहा नियत न कंदा आहिनि। इन जे करे एहराम पाइण सां कुझु पाबंदियूं लाज़िम थी वेंदियूं आहिनि। त इहो जेको सफ़र आहे उन में उहो टुकड़ो बि माण्हू नियत कंदो त पाबंदियूं उन वक़्तु ई शुरू थी वेंदियूं। हूअं जॾहिं नियत उते कंदो जॾहिं माण्हू लाज़मी करणी आहे त पोइ उहो आसान थी वेंदो आहे। उहे पाबंदियूं कहिड़ियूं नथो ॾिसूं था, माण्हू छाजे करे न कंदा आहिनि, जीअं ख़ुशबू लॻी वञे, का ॿी ॻाल्हि थी वञे न, उहा उन में न करणी आहे। ईअं अचो ॾिसूं था हिकिड़ो मिनट। हाणे एहराम ॿुधण खां पहिरीं गुस्ल करणु अफ़ज़ल आहे, न त कम अज़ कम वज़ू करणु खपे ऐं पोइ एहराम ॿुधण बैदि वरी 2 रकातूं नफ़िल एहराम जी नियत सां अदा कबियूं आहिनि। ठीकु आहे, ऐं उहा तव्हां टोपी पाए माण्हू पढ़ी सघे पियो थो 2 नफ़िल एहराम, पर जीअं 2 नफ़िल पूरो करे हिकदमि टोपी लाहिणु खपे। छो जो एहराम में तव्हां टोपी पाए नथा सघो, मथो ढकणो न आहे मर्द खे। हाणे एहराम आहे, ही 3 स्टेप्स आहिनि। पहिरियों नियत करणी आहे, पोइ बात करणो आहे, पोइ वरी परफ्यूम लॻाइणी आहे। हिन खे हीअं करणी चऊं, नियत थी। नियत कहिड़ी थींदी आहे? या उमिरि जी या हज जी। ठीकु आहे, उन जो अलॻि अलॻि आहे। ऐं जॾहिं हज तमतो में माण्हू वेंदा आहिनि, माना इहो पहिरियों उमिरो कबो आहे न, हज जी नियत वञी कबी जॾहिं माण्हू हज जो एहराम पाईंदो उते। अच्छा, ही थियो शावर या कम अज़ कम वुज़ू, पोइ परफ्यूम लॻाइणी आहे। ठीकु आहे, माना एहराम अञा न पातो आहे। इहा ख़ुशबू अॻु में जी ॻाल्हि आहे, तड़ करे ख़ुशबू हई आहे। उन खां पोइ मायुनि जो हीअं थींदो आहे, अबायो हुजे, ऐं मर्दनि लाइ 2 कपिड़ा थींदा आहिनि जेके, माना मायुनि जो कुझु ख़ासि कोन्हे को, ही अबायो पाए न पाए मर्ज़ी आहे, पर ही मर्दनि लाइ 2 कपिड़ा थींदा आहिनि जेके माना टुवाल चइजे, हुनखे चादरूं चइजनि। उहे पाइबियूं कीअं आहिनि? अच्छा, उहे ॿधिबियूं आहिनि, पाइबियूं न आहिनि। छो जो पाइबो आहे कपिड़ो, सिबियल कपिड़ो। ही चादरूं हूंदियूं आहिनि जेके सिबियल न हुजनि, त हिकिड़ी माना गोॾ वांगुरु पाइबी आहे, ॿी मथां चादर कुल्हनि ते रखबी। ठीकु आहे, ऐं जॾहिं कुल्हनि ते रखी सघिजे थी, पर जॾहिं तवाफ़ शुरू थींदो पियो त ही कुल्हो ख़ाली करणो आहे ऐं हीअ चादर हिन ॿांह जे हेठों वराए मथे करणी आहे, त जीअं ही सॼे हथ वारो कुल्हो इहो न त न हुजे, एहराम इहो ख़ाली हुजे। हाणे एहराम मर्दनि लाइ थींदो 2 अछियूं चादरूं या टुवाल अणसिबियल, ऐं औरतुनि लाइ को ख़ासि कोन्हे को, फ़क़ति चहिरो ऐं हथ ज़ाहिर करे सघजनि था, बाक़ी पाण खे ढकणो आहे बसि। उहो पियो। पोइ जॾहिं तव्हां एहराम हाणे पातो, 2 नफ़िल एहराम जी माना नफ़िल पढ़िया शुक्राने जा थींदा, एहराम जा यकीन जेके असां नसीब करे थो न। उन खां पोइ उमिरि जी नियत करणी आहे। उमिरि जी नियत ही आहे, हे अलाह मां उमिरि जो इरादो कयो आहे। नियत में कमाल जा लफ़्ज़ ॾिसो, आसान कोन्हे न हज करणु। अञा त हाणे कुझु आसानी आहे, अॻे त ॾाढो ॾुखियो हूंदो हुयो। सफ़र ॾुखियो, ते रहणु ॾुखियो हो।
ए अल्लाह मां उम्रे जो इरादो कयो आहे, पोइ उनखे मुंहिंजे लाइ आसान बणाए ऐं मूंखां क़बूल फरमाए, उनखे मुंहिंजे लाइ आसान बणाए न, ऐं उन में पंहिंजी मदद फरमाए, छो न, ऐं उनखे बाबरकत बणाए मुंहिंजे लाइ। नियत कई पोइ मूं उम्रे जी ऐं अहराम ॿधुमि वास्ते अल्लाह ताला अगेन। अच्छा, पोइ जॾहिं अहराम पाइबो त पोइ हीअ तलबिया पढ़बी। तलबिया छा आहे? टे भेरा आहे चइबो आहे, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन्निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। मां हाज़िर आहियां। लब्बैक चइबो आहे जॾहिं को कंहिंखे सॾु कंदो आहे न, त पोइ जवाबु ॾिबो आहे लब्बैक, मां हाज़िर आहियां, है न। माना जॾहिं ही सॾु आहे, माण्हू हुनजे जवाबु थो ॾे। अलाह पाक नसीब करे असां सभिनी खे इहो सॾु इंशाअल्लाह त इहो असां लब्बैक चऊं, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, मां हाज़िर आहियां, ए अल्लाह मां हाज़िर आहियां, मां हाज़िर आहियां, न आहे कोई शरीक तुंहिंजो, मां हाज़िर आहियां, बेशक सभु तारीफ़ शुक्र ऐं नेमतूं आहिनि तुंहिंजे लाइ, ऐं बादशाही बि, न आहे कोई शरीक तुंहिंजो, मां ऐं अल्लाह। एहराम पातो, हाणे ॿियो दुनिया ख़तम, मां ऐं अल्लाह। कमाल न आहे? मां हाज़िर आहियां, ए अल्लाह मां हाज़िर आहियां, हिकिड़ो ई तालुक अल्लाह ऐं बंदे जो थियो बस। हाणे एहराम पाइण खां पोइ हुनजी पाबंदियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? त उहे जाइज़ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके एहराम हुजण दौरान नथियूं करे सघजनि। कहिड़ियूं नथियूं करे सघजनि? शिकार, वण ॿूटे या गाह खे कटणु, कंहिंजी जान वठणु, चाहे केवल या जूअं छो न अचे, नाहे मारणी, न कटणु। कंहिं मां आदत हूंदी आहे न, वात में हणंदा आहिनि, न न न कटणु, या जिस्म जे कंहिं वार खे पटणु या भञणु न आहे। ख़ुशबू लॻाइणी बि न आहे। हाणे उहा जेका ख़ुशबू हुई उहा एहराम खां पहिरीं। हाणे इहो छा थींदो आहे त जॾहिं माण्हू जहाज़ ते वेंदा आहिनि न, त पोइ इन जे करे नियत तकड़ी न कंदा आहिनि त किथे कंहिंजी परफ्यूम आहे, का की गत लॻी वियो, का ख़ुशबू जी ॻाल्हि आहे, का छा, त उहो ईअं न थिए त जेको आहे नुक़सान थी वञे, माना उहो दम पइजी वञे, इन करे नियत पोइ कंदा आहिनि। सो ख़ुशबू लॻाइणी न आहे, कोई सिबियल कपिड़ो पाइणो न आहे, मथे खे ढकणो न आहे, जोराबा पाइण न आहिनि, मुंहं खे ढकणो बि न आहे, माना मथो मुंहुं पेर ढकणा न आहिनि। ज़ाल मुड़ुस जो पाण में कंहिं बि क़िस्म जो जिस्मानी तअल्लुक़ या इज़हार न आहे करणु जॾहिं आराम हुजे त। हिकिड़ो इहो आहे त जॾहिं ग़लती थी वञे का, त पोइ हुनखे छा थींदो आहे, जनायत चइबो न, उहो अहिड़ाम जी हालत में ग़लती थी वेंदी या का भञ कड़ी थी वेंदी ॼाणी वाणी आहे ग़लती सां, त उन ते उनजो जुर्मानो ॾियणो पवंदो, ॾंडु भरणो पवंदो। या जेकॾहिं को वाजिबु रहिजी वञे बि त गुनाह आहे, हुनजो कफ़ारो, कफ़ारो छा आहे, माना ॾंडु, अरबी में कफ़ारो चइबो ॾंड खे, ॾंडु भरणो पवंदो। ठीकु आहे, ॾंडु भरण सां छा थींदो आहे त तव्हां का बि ग़लती कई, जॾहिं मां ॾंडु भरे ॾिनुमि त भई ॻाल्हि माफ़ थी वई न, पोइ ख़तमु थी वई ॻाल्हि। अल्लाह पाक चए थो त जेके जेके शयूं मां मना कयूं आहिनि, तव्हां जेकॾहिं कयूं, ग़लती में कयूं या ॼाणी वाणी कयूं, इंसान आहे, त बि तव्हां ॾंडु भरियो, ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। टे क़िस्म जा ॾंड आहिनि, कफ़ारा आहिनि, दम, हुदना, सदको। दम थींदो आहे माना बकरी, रिढ, उहो जानवर, उहो माना क़ुर्बानी करण जी, या वरी वॾे जानवर जो हिकु हिसो जीअं अदा कंदा आहियूं, ठीकु आहे, ऐं उहो गोश्त माण्हू पाण नथो खाई सघे। बुदना थींदो आहे माना जेकॾहिं बुदना जिते पइजी वञे, उहो माना तव्हांखे वॾो जानवर ॾियणो आहे, ॻऊं माना या उठ पूरो जो पूरो। हुनजी बि कंडीशन्स आहिनि, जेको आहे यानी हैज़ या जनाबत जी हालत में तवाफ़ ज़ियारत करणु, जेको तवाफ़ थींदो आहे उहो करणु, या वुक़ूफ़ अरफ़ात जेका थींदी हज में, उनखां पोइ वार कटराइण या लाहिण खां पहिरीं जेको आहे ज़ाल मुड़ुस जो तअल्लुक़, उन में बि इहो बुदना थींदो आहे, माना इहे वॾा वॾा इहे हो आहिनि, गुनाह आहिनि। अच्छा, उन खां पोइ सदको, 2.5 सेर कणिक थींदी आहे, कंहिं बि मिसकीन खे ॾिबी आहे हुते। उन जा घणा ई तरीक़ा आहिनि, माना जेको सम्झो त नफ़ली तवाफ़ आहे उहो बेवज़ू कयईं। इहे नफ़ली तवाफ़ जेके हूंदा आहिनि न, इहे पंहिंजे कपिड़नि में करे सघिबा आहिनि उहे, पर बेवज़ू कयईं या वज़ू टुटी वियो, ख़तमु न कयईं, त उहा बि ग़लती आहे। उनजो पर वॾो न आहे, बुदना या उहो न आहे, दम न आहे, उनखे सदको ॾियणो आहे 2.5 सेर कणिक ग़रीब खे। ठीकु आहे। अच्छा, तवाफ़ जी ॾाढी मज़ेदार ॻाल्हि आहे, पोइ जल्दी ख़तमु था कयूं पिया। तवाफ़ लाइ पोइ नियत आहे। तवाफ़ जी नियत कहिड़ी आहे? हीअ, ए अल्लाह अज़्ज़ व जल, बेशक मां नियत करियां थो तवाफ़ करणु तुंहिंजे घर जी, पोइ तूं आसान फरमाए। ॾिसो वरी लफ़्ज़,
आसान फरमाए उनखे मुंहिंजे लाइ क़बूल फरमाए मूंखां इन्हनि 7 फेरनि खे जेके फ़क़ति तुंहिंजी आलीशान अज़मत लाइ आहे। हाणे अचो त कब्ज़ा शरीफ़ जेकी अहम ॻाल्हि ॾिसूं को इंशाअल्लाह अॼु ख़तमु था कयूं खणी पोइ वरी चावे ते कंटिन्यू कंदासीं त कब्ज़ा शरीफ़ जो चौकोर जेको ही आहे न माना इन जी सुञाणप कीअं थींदी आहे हुते उहे हूअं ईअं हूंदो आहे रुकुन चइबो आहे कुंड खे असांजे हिते जिन जा नाला आहिनि घणी रुकुन कहिड़ो आहे पहिरीं रुकु जिते कब्ज़ा जो दरवाज़ो आहे न इन जे भरिसां जेको ई आहे उनखे चवंदा आहिनि रुकुन हजर असवद जो इहो हजर माना रुकुन माना कुंड हीअ उहा कुंड आहे हीअ ठीकु आहे। हाणे जॾहिं तवाफ़ कबो आहे त हिन कुंड खां काॾे वञिबो आहे पोइ हिन कुंड ते हीअ कहिड़ी आहे रुकुन रुकुन इराक जी इराक जी कुंड न करे जो इहा कुंड जॾहिं तव्हां सिधी ईअं खणंदव न इहा सिर्फ़ु इराक जी तरफ़ रुख़ थी करे ठीकु आहे। उन खां पोइ हीअ जेका आहे हीअ जेका ॿी हीअ पोइ आहे हीअं माण्हू फिरंदो न हीअ रुकुन शामी आहे हीअ जेका कुंड आहे इहा शाम जी तरफ़ थी रुख़ करे उन खां पोइ हीअ चौथी जेका आहे कहिड़ी पोइ हीअ माना ही पहिरीं हीअ थी ॿी हीअ थी टी शामी थी पोइ चौथी कुंड जेका थी उनखे चइबो आहे रुकन यमानी हीअ काॾे थी रुख़ करे यमन में यमन हेठां साउथ ते माना ॾखण तरफ़ त हिननि जी वॾी अहमियत कोन्हे कुंड कीअं आहे हीअ रुकन यमानी ख़ासि तौर ते तमामु अहम आहे ऐं रुकुन हजर असवद इहे साए में छो रखियो आहे इन जी कहिड़ी ख़ासियत आहे इहा तवाफ़ जे लाइ छो जो तवाफ़ शुरू हितां कबो आहे ऐं जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेका तमीर करे थो पियो त उन में इहा ई जाइ टुकड़ो छॾियो हुयईं त इन में निशानी रखंदासीं त हितां तवाफ़ शुरू कजे इन जाइ तां उन जाइ ते हजर असवद आंदो हुयो या उन वक़्तु तमामु रोशन हुयो सफ़ेद तमामु हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम अच्छा हीअ आहे हजर असवद हाणे हीअ जेको तव्हां ॿाहिरियों ॾिसो था न हीअ सॼो हीअ हजर असवद न आहे हीअ मथां हजर असवद हिन में आहे अंदरि आहे हीअ छा आहे चांदी जो हिननि खे कवर ॾिनो वियो आहे प्रोटेक्शन लाइ पर हीअ जेको हजर असवद आहे उहो अंदरि आहे जिते माण्हू चुमी ॾींदा आहिनि या मतिलबु हिनखे कोशिशि कंदा आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे पुॼण जी जंहिंजो नसीब अचे हिनखे असांजे नबी मिठे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिनखे चुमियो आहे असां बि चुमींदा आहियूं फर्ज़ु कोन्हे को हज़रत उमर अलैहिस्सलाम जॾहिं हज करे हिनखे जॾहिं चुमियईं त चयईं त इहो किताबनि में जिते आयल आहे जेका हदीस मां ॻाल्हाइनि त तूं त पथर आहे मूंखे ख़बर आहे तुंहिंजे हथ में न मुंहिंजी का क़िस्मत कोन्हे का न मुंहिंजे लाइ तूं चङो थी सघे थो न मुंहिंजे लाइ तूं बुरो थी सघे थो तोखे मुंहिंजे आका जे करे न चुमियो हुजे त मां तोखे कॾहिं न चुमां अल्लाह या त उहे जेके माण्हू बुतनि जी इबादत कंदा हुआ हज़रत उमर साईं जन जो माना वैधानियत त ॾिसो जेको हुनजी माना वैधानियत में यकीन अलाह जी वैधानियत में इहे लफ़्ज़ जेके थी असांजे लाइ माना इहो बि त असाबनि सगुर जेके इहे अज़ीम सहाब सगुरा हुया उन्हनि जी असां लाइ तालीम आहे असांखे बि चुमणु खपे इन करे त छो जो असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिनखे चुमियो आहे न त कंहिं पथर जी का अहमियत कान्हे कंहिं बुत जी का अहमियत कोन्हे कंहिं माण्हू जी का अहमियत कोन्हे ठीकु आहे सभु अलाह जी वॾी महिरबानी आहे छो जो पंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे असांखे तवाफ़ हजर असवद वारे कुंड खां शुरू करिणो आहे सॼो कुल्लो हजर असवद जे खाॿे पासे रखिणो आहे माना हीउ साॼो पासो आहे न हीउ खाॿो पासो आहे त माना बीहणो ईअं आहे ॼण असांजे हजर असवद थोरो ॼण असांजे सॼे तरफ़ हूंदो ईअं थोरो ईअं छो जो हजर असवद जे साम्हूं बीबो आहे ईअं पोइ हुते नियत कबी आहे नियत करे सिधो त कोन तवाफ़ थींदो तवाफ़ त थींदो हेॾे ईअं पोइ हीअं करे पोइ फेरा कबा पर पहिरियों छा कबो आहे जॾहिं तवाफ़ शुरू करिणो हूंदो आहे त हजर असवद जे साम्हूं बीह पर इहो कीअं ख़बर पए हेॾो त हाणे ग्राउंड आहे उहो माशाअल्लाह जेको कब्तुल्ला शरीफ़ जो उहो छा आहे उहो हुन सऊदी वारनि हाणे हिते हिकिड़ी सिधी पटे ते जेका ज़मीन ते न वॾो हिकिड़ो पटो हणी छॾियो आहे लखे माण्हू हज करण था अचनि 3 मिलियन माण्हू 30 लख माण्हू था अचनि 30 लख पूरो शहर आहे 3 मिलियन त ही हिननि हिते पटो हयो आहे सिधो आख़िर ताईं वञे थो पियो त हिते अची बीहणो आहे हजर असवद ते मुंहुं करणो आहे हिते बीहणो आहे पोइ हिते नियत करे इस्तलाम कबो छो जंहिंजे भरिसां माण्हू न हूंदो परे हूंदो त पोइ छा हूंदो चुमण जे बजाए इस्तलाम कबो आहे उहो ॾिसूं था कीअं थींदो आहे पोइ इहो नियत करे हिते थोरो सुरी ईंदो
हिते बि हिते पोइ हितो हेॾे हीअं तवाफ़। अच्छा तवाफ़ में कॾहिं तव्हांखे दिलि माना न पुठी करणी आहे हुन ॾे न सीनो करिणो आहे कबला शरीफ़ ॾे। तवाफ़ माना ईअं करिणो आहे जीअं तव्हांजे खॿे पासे हुजे बसि, पोइ ईअं तवाफ़ करिणो आहे, माना हुनखे सीनो होॾे न आहे करिणो। 7 चकर हीअ ॾिसो था, हिकु चकर कनि था पिया ऐं कुलो ख़ाली आहे तो, ठीकु आहे। अच्छा हाणे तकबीर कीअं थींदी आहे? तकबीर चइबो आहे हथ कननि ताईं खणी मुंहुं ऐं हथ जे तिरिन जो रुख हजर असवद तरफ़ कबो। वो पढ़बो छा? बिस्मिल्लाह अल्लाह अकबर वलिल्लाहिल हम्द, माना छड़ो अल्लाह जी विदाई ॿाहिरि करणी आहे। हज आहे छड़ो अल्लाह जी विदाई, अल्लाह हिकु हिकु लफ़्ज़ जेको आहे हुन में कमाल आहे। पोइ छा थींदो आहे त तव्हांखे हजर असवद जेकॾहिं मूंखे अहिड़ो मौक़ो मिले मां भरिसां ई हुनजी बीठो हुजां पहिरीं सिप में ऐं मां हजर असवद खे चुमे सघां, उते मां नियत कयां त वाह मुंहिंजो नसीब, कंहिंजो बि असां सभिनी जो इंशा अल्लाह ताला नसीब कंदो। पर जेकॾहिं माण्हू उन खां परे आहे त पोइ उनखे इशारे सां चुमिबो, उनखे चइबो आहे इस्तिलाम। इहो सुनत मुअक्कद आहे। हजर असवद खे छा कबो? ईअं नियत करे इहो कयो, ठीकु आहे न, पोइ हथ खे चुमिबो आहे। अच्छा उन खां पोइ तकबीर चई हजर असवद खे चुमे करे माना इस्तिलाम करे पंहिंजे खॿे पासे ते हजर असवद खां माना तवाफ़ करे पोइ हलणु शुरू कबो आहे। तवाफ़ जा 7 फेरा आहिनि, हर फेरे लाइ कुझु दुआऊं आहिनि, ऐं पर जेका दुआ यादि हुजे पढ़िजे या दिलि में अचे करे, का पाबंदी कोन्हे का, आसान करे छॾे। माण्हू किताब खणी वेंदा आहिनि, पोइ ठीकु आहे, जेतिरो दिलि पढ़े माण्हू ॾिसे, फोन ते ॾिसे, किताब ते ॾिसे, पर अदरवाइज़ जेका दिलि में दुआ अचे माण्हू करे सघे थो, ठीकु आहे। ऐं तवाफ़ जे फेरनि में दुआ जेकॾहिं 3 कलमो पढ़े त ॾाढो सुठो आहे, उहो पढ़ी सघिजे थो पियो। हाणे 3 कुंड जेका मां ॾेखारी न रुकुन यमानी, उन खां वरी जेको वापसि ईंदो माण्हू जेको आहे हजर असवद ते जेका चौथी कुंड आहे, या पहिरीं कुंड चइजे या चौथी चइजे, उहा ई आहे न, त उन वटि वापसि जॾहिं ईंदो त उन दरमियान जेको आहे न, इन हिकिड़ी 3 कुंड खां चौथी माना हजर असवद ताईं रुकुन यमानी रुकुन हजर असवद ताईं इते पढ़णु खपे रब्बना आतिना फिद दुनिया हसना वफिल आखिरति हसना वक़िना अज़ाबन्नार। इहो क़ुरान बि थी वियो ऐं असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ बि थी वई, पर लाज़मी न आहे, ठीकु आहे। अच्छा रमल जेको ॻाल्हि हली त पहिरियां 3 चकर थींदा आहिनि, उन्हनि खे चइबो आहे रमल। उन्हनि में पहिरियों वांगुरु हलिबो आहे, छा आहे त जॾहिं उते उमिरो थींदो या छा, त उहो माना जेसि ताईं मदीने पाक मको फतह कोन थियो तेसि ताईं उमिरि जी इजाज़त जेकॾहिं हूंदी त उहो छा आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो माना किथे पढ़ियल आहे त थोरो माण्हू माना हू त ज़ुल्म कंदा हुआ न, त हुन जॻहियूं माना थोरो पाण खे माण्हू वधाए करे ॾेखारे, ठीकु आहे, माना कुल्हनि खे लोॾे थोरो सीनू ताणे हले। 3 चकर पहिरियां छड़ा बसि, हीअं पहिरियों चकर थियो, पोइ ॿियो, टियों, चोथों, पंजों, 4, 7, ठीकु आहे। हाणे पाण में 5-6 ॼणा आहियूं, जेकॾहिं चओ त कंटिन्यू कयूं, चओ त ख़तमु कयूं। कमाल आहे, ॾिसो थी केॾी ख़ती अचे न, 3 हिसा ठाहे छॾिया अथऊं, हिकिड़ो हेठि, ॿियो विच ते, 3 वरी मथे, ठीकु आहे। इंशा अल्लाह ताला एंटी क्लाक वाइज़ थींदो आहे, इनखे इंशा अल्लाह पोइ सम्झाईंदासीं। हाणे हिते पंहिंजो सेशन ख़तमु था कयूं इंशा अल्लाह ताला। इहो जेको असां खॿे तरफ़ वञूं था न, इन जी केॾी वॾी हिकमत आहे, इहो इंशा अल्लाह ताला पोइ नेक्स्ट सेशन में सम्झंदासीं, ठीकु आहे। बसि अल्लाह साईं को दुआ आहे त अल्लाह पाक असांजो हीउ पढ़णु सिखणु क़बूल फरमाए, अल्लाह पाक असांखे हिन सभिनी सादत नसीब फरमाए, जेके थी आहे उनखे वधीक, ऐं अल्लाह साईं असांखे सिहत तंदुरुस्ती ऐं ताक़त ॾे त असां इंशा अल्लाह ताला अल्लाह पाक जी इहा फर्ज़ियत, इहो उमिरो या इहा हज आहे, इहे सभु पूरा कयूं इंशा अल्लाह ताला सुठे नमूने सां, जीअं असांजो क़बूल हुजे इंशा अल्लाह अज़ीज़, ठीकु आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह पाक सभिनी खे ख़ैरियत, सभिनी खे ख़ैरियत नसीब फरमाए, हर तरह जी अल्लाह पाक माना ॿारनि बच्चनि ॾे ओड़े पाड़े माउ पीउ सभिनी खे अल्लाह सां सिहत नसीब फरमाए, वॾी ज़िंदगी हयाती वारी तंदुरुस्ती वारी नसीब फरमाए, ईमान सां भरपूर ऐं ख़ैरियत सां इंशा अल्लाह ताला। आख़िर दाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रिकॉर्डिंग ख़तम।